थुल में मज़ाहिमती इनकलाबी अवामी शायर अब्दुल करीम गदाई के हवाले से 3 रोज़ा जश्न गदाई मल्हाइण जो ऐलान किया वियो है। शेड्यूल जारी। स्टाफ रिपोर्टर हाफिज़ आज़ाद सेंदड़ोक की रिपोर्ट मुताबिक थुल ॼाए सिंध के क़ौमी इनकलाबी अवामी मज़ाहिमती शायर अब्दुल करीम गदाई के भेटा पेश करण लाइ सिंधी अदबी संगत ऐं गदाई मेलो कमेटी थुल के गडियल इश्तिराक से 5 गदाई अदबी मेलो जश्न गदाई 27 जनवरी का मुनक़िद थी रहियो है। 3 रोज़ा जश्न गदाई 27 का 29 जनवरी ताईं मल्हायो वेंदो, जैमें अज़ीम शायर के खराज अक़ीदत पेश करण लाइ शानदार तकरीबूं तरतीब ॾिनियूं वियूं आहिनि। प्रेस क्लब थुल में गदाई मेला कमेटी के चेयरमैन असगर सुजाग, सिंधी अदबी संगत के ज़िली राबता कमेटी सेक्रेटरी न्याज़ लाशरी, मीरपुर बुर्रो शाख के सेक्रेटरी एजाज अंसारी, लेखकन और कलमकारन AK आज़ाद मुगल, अब्दुल हक मंगी, फ्याज फ्राक दायो, रमज़ान मरी, नवीद यूसुफ अब्बासी, बरकत आज़ाद ऐं ॿियनि गडियल प्रेस कॉन्फ्रेंस में जश्न गदाई जो ऐलान कंदे चयो त अब्दुल करीम गदाई सिंध जो महान कवि ऐं महाकलाकार है, जैं पंहिंजे शायरी वसीले पूरी सिंध नंढे खंड में जागरता पैदा कई। हर ने पर्यटन ऐं मज़लूम तबकन जो आवाज़ बणिजी एक आलमी पैगाम ॾिनो। उन्हनि जो चवणु आहे त अब्दुल करीम गदाई जनवरी में ॼाओ ऐं जनवरी में विछड़ियो। 28 जनवरी संदसि वफ़ात जो ॾींहुं आहे। उन वक़्त ते खेसि भरपूर भेटा के पेश करण लाइ 3 रोज़ा अदबी मेलो मुनक़िद करे रहिया आहियूं। ही 5 जश्न गदाई सिंध जो एक यादगार मेलो हूंदो। हुननि चयो त 27 जनवरी ते 3 रोज़ा किताबी मेलो लगाईंदो आहे। गदाई जे मज़ार ते लेखकनि पारां हाज़िरी भरी वेंदी ऐं ॿारनि जूं तकरीरूं मुक़ाबलूं थींदा। 28 जनवरी ते ठुल जे सुञाण शहरनि कलमकारनि ऐं सिविल सोसाइटी पारां गदाई यादगार रैली कढी वेंदी ऐं कुल सिंधी सुघड़ लोक कॉन्फ्रेंस मुनक़िद थींदी। आख़िरी ॾींहुं 29 जनवरी ते शानदार गदाई अदबी कॉन्फ्रेंस ऐं कुल सिंध गदाई यादगार मुशाइरो मुनक़िद थींदो, जंहिंमें सॼी सिंध जा नाले वारा गदाई शनास, स्कॉलर, अदीब ऐं दात धनी नाले वारा शाइर शरीक थी पंहिंजे अज़ीम शाइर के खराज पेश कंदा। इन 3 रोज़ा शानदार मेले के 4 चंड लगाइण लाइ लोक महफ़िलूं, किताबनि जूं मुहूर्तूं, बच कचहरियूं ऐं ॿिया केतिरा ई प्रोग्राम पिणु तरतीब ॾिना विया आहिनि। मेले जे इंतज़ामनि लाइ 10 रुकनी इंतज़ामी कमेटी ऐं 50 रज़ाकारनि जे ग्रुप जो पिणु ऐलान कयो वियो आहे।